नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ आज़ाद पब्लिक स्कूल ڀرياروڊ में इकबाल जो ॾियाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। तक़रीब जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो। हिन मौक़े ते शाइर मुशरक अलामा इकबाल जो सालगिरह जो केक तइलीमी माहिर अख्तर कुरैशी ऐं मजीद चौहान काटियो। जॾहिं त शागिर्दनि पारां इकबाल जी ज़िंदगी ते तफ़सीली रोशनी विधी वई, तक़रीरी मुक़ाबला कराया विया। इन मौक़े ते अख्तर कुरैशी ऐं मजीद चौहान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अलामा इकबाल पंहिंजी शाइरी ज़रिए सॼी उम्मत मुस्लिमा खे अमन, प्यार, मोहबत ऐं शांती जो पैगाम ॾिनो आहे। अलामा इकबाल असांजी ज़िंदगी लाइ हिकु बहितरीन नमूनो। आख़िर में शागिर्दनि ते ज़ोर ॾिनो त ई इकबाल जी फ़लसफ़ी ते अमल पैरा थी करे पंहिंजी तइलीम ते भरपूर तवजह ॾियनि ऐं मुस्तक़बिल में मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कनि। हिन खां अॻु तक़रीब इकबाल जे गीतनि सां गूंजी पई। पिंडाल खे इकबाल जी तस्वीर ऐं झंडनि सां सींगारियो वियो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।